ख़बर है घोसपुर वाले इलाइक़े में घोसपुर में अवां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। कच्चे जी ॾोहारी गैंग पारां पंजाब वासी मोहम्मद रमज़ान के शादी के बहाने घुराए मुबैना अगवा जो मनसूबो जोड़ियो हो, जैसे घोसपुर पुलिस SHO ग़ुलाम सरवर बुर्डो की अगवानी में कार्रवाई करे नौजवान के अगवा थियण खां बचाए वरितो आहे। जी नाज़रीन, ये घोसपुर में अवां सां आम ख़बर की आगाही शेयर कयूं पिया। कच्चे जी ॾोहारी गैंग पारां पंजाब वासी मोहम्मद रमज़ान के शादी के बहाने घुराए अगवा करण जो मनसूबो जोड़ियो वियो हो, जैसे घोसपुर पुलिस SHO ग़ुलाम सरवर बुर्डो की अगवानी में कार्रवाई करे नौजवान के अगवा थियण खां बचायो वियो आहे। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़। कच्चे जा मुख़्तलिफ़ जेके गैंग्स आहिनि जेके लेडीज़ आवाज़ में माण्हुनि खे वरगलाए उनखे किडनैप कनि था अंदरि, हे मुल्तान जो आहे मोहम्मद रमज़ान, जेको शादी जे बहाने सां उन लेडीज़ सां बि ॻाल्हाए पियो, उनजे वालिद सां बि ॻाल्हाए पियो ऐं उन शादी जे बहाने सां इनखे घुरायूं त तव्हां अची छोकिरी ॾिसो। ऐं असां उनखे जेको आहे त पंहिंजी दौरान चेकिंग स्नैप चेकिंग कयूं पिया पंहिंजो कच्चे एरिया बंद तरफ़, त हे माण्हू वञी रहियो हो जंहिंखे असां जेको आहे त पकड़ियोसीं। अॻे हिन माण्हू खे ॿी जेका आहे दुर कंहिं मुख़्तलिफ़ कंहिं सुवारियुनि जे हवाले सां कच्ची तरफ़ खणी वञनि हा, जेको असां पंजाब खां आयल मोहम्मद रमज़ान अगवा थियण खां बचाए वरितो आहे।